साईं असां खां वॾी ग़लती थी आहे। असांखे सिरे दान जो जेको कंहिं ग़रीब जी दिलि दुखाए थो, कंहिं मज़लूम खे सताए थो, मां उन्हनि लुड़कनि जो आवाज़ आहियां ऐं उहो ई आवाज़ सोरठ बि आहे। मूं वॾेरे सां ॻाल्हायो आहे, हू हिन बनीअ जे एवज़ 80 जी रेव तोखे वापसी था ॾियनि, जेका हुननि तुंहिंजे पीउ खां वरिती हुई। असुली ॾोही ढकणु कीअं थी वेंदी, इन खां वधीक तोखे ॿियो छा मिलंदो? हाणे तूं अखियो फाड़े ॾिस त ही मामो फूकड़ो गैरती आहे या न। परे थी छोकिरी, तूं जो छा वञे असांजो इहो शान न आहे त बेवा औरत पंहिंजे घर वठी अचूं। वठी अचण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेको हशर न्यापो खणी वञण वारे जो थींदो न, उहो त सॼो ॻोठ ॾिसंदो। अर्ज़ु इहो आहे त मां तव्हां सां निकाह करे तव्हांखे पंहिंजी वञी बणाइण थो चाहियां। उन लाइ कुझु ज़ेवर ऐं कपिड़ा बि मोकिलियां थो, ही क़बूल पवनि। कमज़ोर वॾेरा तुंहिंजी इहा जुरत। मां 70 जी सोरठ आहियां, जंहिंजी पोतीअ मथां इज़त ऐं लॼे जो बखियो ॾिनल आहे। साइणा मां अॼु बि उन मिटीअ सां मोहबत कंदी आहियां जंहिंजे हेठां मुंहिंजे वर जो लाश लटियल आहे। ज़ोहराबाद जे बदनस्ले बदज़बान वॾेरे जेका हिम्मत कई आहे, उन्हनि ते ककरनि लड़ियूं ऐं रियूं न कयूं। मां सोरठ न आहियां। साइणा मां कुझु होश मां कमु वठो, हू त गंदा इंसान आहिनि, तव्हां त पाण संभालियो। हुननि किरलनि जे ॻोठ मां हेॾी वॾी गार आई आहे ऐं अञा मां होश संभालियां। जे राज दयाणी जी सीने मथां माण्हू हथ रखी फैसला क़बूल कंदा आहिनि, उनजी लॼे ते हला थी आहे। साईं कॾहिं कॾहिं फकीराणी ते बि घणई कुता भौंकंदा आहिनि, पर उहा खेर वठियूं हली वेंदी आहे। दाई मम्मा फकीराणी न आहियां, हिन ॻोठ जी सोरठ आहियां, जेते अॼु ॾींहं ताईं कंहिं बि ॻोठ जो कुतो न आहे भौंकियो ऐं अॼु सहकारी थियो आहिनि। छा थियो आहे साईं? शेर अली, ज़ोहराबाद जे कमीने वॾेरे ज़ुबैर अॼु सोरठ जे संग जी घुर कई आहे ऐं हे ज़ेवर बि मोकिलिया अथई। साईं कुंथर ऐं ज़ुबैर सभी माइटियूं 70 पुर वारनि खे परणाए ॾियनि, तॾहिं बि तुंहिंजे वार जी इज़त बराबरि न आहिनि। ज़राबाद वारनि सिर्फ़ु कार न आहे ॾिनी, पर हुननि 70 पुर ऐं शमशेराबाद वारनि खे गोगो ॾिनो आहे। जिते लूटी खपड़ कारीगर ऐं नेलल लांगनि खे मारियो वेंदो आहे, उन्हनि माण्हुनि सां एॾी वॾी जान। हिननि सां कारो मुंहुं करण खां सवाइ हर सलूक कयो वञे। जीअरे रहण जो दान ॾिनो वञे ताकी
हर सलूक कयो वञे जीअं ज़ोराबाद वारनि खे सबक हुजे। बाक़ी वॾेरनि खे संदन वञी ॻोठ में जवाब ॾिबो। कमीनो निकलो रे न बुझावा जा हेलो 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 तव्हां दिलगीर न थियो। तव्हांजी इज़त में का बि खोटी न आहे। दाई मां मूंखे सिंधु यादि पई अचे। एतिरा ॾींहं मां हुन खां सवाइ कीअं गुज़ारींदसि। हाँ बसि दुआ कयो त मती में बि गलियूं नसीब थियनि। रब कंदो त ख़ैर सां वापसि ईंदी। उहा ई त मुंहिंजी हाल मुहरम आहे। बसि हाँ तव्हां परेशान न थियो। मामा साईं अदी सिंधु उमिरि ते न वञी सघी आहे। हू वापसि मोटी आई आहे। पर छो वापसि आई आहे? मामा साईं शायदि मुंहिंजे नसीब में उमिरो कोन्हे। किस्मत वापसि वरायो आहे। पर मां का वजह तो हूंदी। आहे त ख़ैर न? हा बाबा साईं ख़ैर आहे पर हिते ख़ैर न आहे मासाद। छो अदा छा थियो आहे? बसि अदा हालार बसि सुबुह खां ज़ोराबाद वारनि सां जंग शुरू थींदी ऐं सिज लहण ताईं हलंदी रहंदी। ऐं उहा सवे नस्ल ख़तम थियण ताईं जारी रहंदी। जे हू बंदूक इस्तेमालु कंदा त असां बि हथियार इस्तेमालु कंदासीं। लतीफ़ सरकार असांखे इहो दर्स नाहे ॾिनो। असां अमुन जा पखी उॾारींदा आहियूं बाबा। हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मधार मथां ते ख़तरार मार्क मतारो थी। ईअं बि त सोने लतीफ़ चयो आहे न मामा साईं। मामा साईं सोरठ साइण असांजी लॼ आहे। जीअं असांजे लाइ अदी सिंधु आहे उहा गार हुनखे न पर असांखे ॾिनी वई आहे। असां ॾींहं ॾिठे सीनू ठोके वॾेरनि जी छाती में धक हणंदासीं जीअं दुनिया उन्हनि खे ॾिसे त इज़त जी पोती कीअं ख़रीद कबी आहे। माण्हू मरंदा बाबा, नुक़सान थींदो, दुश्मनीअ जा दग खुली वेंदा, दुनिया खिलंदी। सोरठ सां आख़िरी साह ताईं मुंहिंजो ॻांढापो आहे मामा साईं। हू घर में वार करे विया पर ईअं न थींदो। काक ॿरंदी अंबोर सड़ंदो उहो हशर कंदसि वॾेरनि जो ज़ोराबाद वारा यादि रखंदा। कॾहिं कॾहिं ओॾकियुनि भितियुनि मां ॻाढ़ा ॾेंभू निकिरंदा आहिनि। मामा हाँ मामा त मां ॻाल्हि पियो कयां। अञा हिननि सां घटि थी आहे। हिननि खे वठोनि, हिननि खे कुटोनि, हिननि सां वॾी हालत कयो। हलिया न वॾेरी सोरठ जे ॻोठ में कीअं मामा आया। मामा भले ख़बर पवे न त पराए ॻोठ में कीअं अचिबो आहे। कीअं टेंगला सही थी चवां न?
अॼु सतरपुर जे चौक ते इहा कहाणी लिखबी त कंहिं राज राणी ऐं बेदाग लोईअ ते गार ॾियण जो अंजाम छा थींदो आहे। नशेरा मां अॼु तोखां कुझु घुरण आई आहियां। मुंहिंजी ज़िंदगी ते तव्हांजो अख्तियार आहे, तव्हां हुकुम त कयो। मूंखे साहिबा सां शादी करणी पवंदी। अॼु सतरपुर जे चौक ते इहा कहाणी लिखबी त कंहिं राज राणी ऐं बेदाग लोईअ ते गार ॾियण जो अंजाम छा थींदो आहे। नशेरा नशेर भाउ न, मां कंहिंजी नसलनि सां तुंहिंजा हथ रंगण न ॾींदुसि, छो त असांजे ॻोठ में कॾहिं बि कंहिंजी बि रत जो हिकिड़ो टेपो बि नाहे किरियो। हाँ मामा तूं मुंहिंजो मतिलबु तूं भला कॾहिं ग़लति चई सघीं थी पावली। अरे मूंखे छॾियो त मां वञी वठां चङी तरह। मामा तूं ओॾे वञे तोमें हवाई पहिरियां भरियली कोन्हे, सॼी निकिरी हुई बेटी थी वई। तूं इहो यूके वारो बूट उते ई रख। बची हलो ॿार, हलो मां ईंदुसि। शेर भाउ माणिक सही थो चए, हिते अमन ऐं मोहबत जा राबेल ऐं रतन जोत जा गुल फुटंदा आहिनि। भाउ तोखे हिननि खे मरण कोन थो सुणे। मामा जेकॾहिं तूं एतिरो जज़्बाती त पोइ तूं भली वञी भला, ठीकु आहे। पर मां छो ॿियनि में फासां, वॾेरनि जो मसइलो आहे, पढ़ाई मसइले में मां छो फासां। न तूं वञ न, त मां वञा थो, वञ न। जबार जे राज राणी जे घर मां कबूतरनि खे सत रंगाणी उॾाइबो आहे न, उन साइण जी चौठ टपी हिननि घेरनि गार ॾिनी आहे। अञा हिननि सां घटि कई वञे। माणिक हर सुबुह जो सिंदूरी सिज जंहिं ॻोठ जे अंगण खे सलाम करे उन ॻोठ जी साइण जो हिननि संग घुरियो आहे। हिननि खे सज़ा ॾियणु घुरिजे। वॾेरनि जा मोकिलियल लॻा कि रोलू कुतीअ खे पाराए ज़ुबैर ख़ान ॾांहुं मोकिलियो वेंदो, लाऊं वञी उन सां लहे। जो कुझु बि कयो पर ख़ुदारा हिते रत न वहायो। असीं रत वहाइण वारा न आहियूं, पर अमुन जा पांधेड़ा आहियूं। भाषेर अॼु जेकॾहिं रत जी हिकिड़ी बूंद बि किरी न त इहो फ़सुलु थी वेंदो ऐं पोइ असांजी सतरपुर दोज़ख बणिजी वेंदी। जेकॾहिं हिननि जी अखियुनि में गैरत जो ज़रो बि हूंदो न त वरी अहिड़ो कमु न कंदा। जेकॾहिं आईंदा हिननि का बि ग़लती कई न, राति ॾींहुं हिन जे लाइ हिकु थी वेंदो। ॿीहर कंहिं इज़त वारे घर ॾे रिश्तो खणी ईंदव? असांजे बाबे ॾाढे तौबा कई, पर ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदासीं। बसि रुगो सिर दान ॾिनो वञे त पोइ वञो, वञी पंहिंजे वॾेरे खे चओ दिन ॾोह जी सज़ा हुनखे ज़रूरु मिलंदी। इहो शेर अलीअ जो वचन आहे। असीं तव्हांजो सिर बख़्शदा कयूं। जवार भाउ जी अदा, हिननि खे सतरपुर जो टकु टपाए कंहिं रोलू कुतीअ खे ॻह पाराए हिननि सां गॾु मोकिले छॾियो। ईअं ई थींदो सर्वेश भाउ। हा कंधार खानो, हाणे छा था चओ? असां खां वॾी ग़लती थी आहे, वठी वञो हुननि खे। शेर भाउ माण्हू मारण असांजो वणु न आहे, बाक़ी कुतनि खां बि वधीक हिननि सां थी आहे। हाणे हिननि सां अहिड़ी कबी जो सॼी उमिरि यादि रखंदा। गाड़ घणी गैरत थोरी। अरे वो कुत्ते ने साथ हा हा मां ॾिसां थो केॾा डंडा पता आनंद। अरे कुत्ते ने पता अरे अरे सफा केरे थे। हाँ सफा केरे भी थे। अरे सरा अरे छातो से मां ॾिसां थो न कीअं पता वठनि। ॾिसी था विढ़नि, ॾिसी था विढ़नि। हा अरे हो ॾिस, अरे एॾे छा थो ॾिसे, होॾे ॾिस न। अरे वो वॾेरे जा माण्हू एॾां थो ॾिसी, मूंखे हेॾां नज़र पइजी, मां हितां वरी ओॾे थो ॾिसां। अधो थी दे अरे होॾे ॾिस अधा मार पई ॻाल्हाए थो ॿाहिरि थो ॾिसां।
तव्हां? लतीफ़ तो पढ़ी महेंद्रा। बस घणो वक़्तु थी वियो शाह साहिब न पढ़ियो। अॼु दिलि चयो त कुझु ॻाल्हियूं लतीफ़ सां कयूं। अचो वियो साईं, ख़ैर त आहे न? महेंद्रा दिल जा हज़ारे वीचार तोसां ई वंडिया आहिनि, छो त तूं मुंहिंजो रत बि आहीं ऐं हाल मुहरम बि। ही तव्हां छा पिया चयो साईं? मूंखे ख़बर आहे त हुन कुर्सी खे तूं कंहिंजे लाइ सजाए रखियो आहे। मूंखे क़दर जी निगाह आहे, पर कुझु अहिड़ा फ़ासिला आहिनि जंहिंजे करे तुंहिंजी ज़ुबान ते तालो लॻल आहे। साईं, तव्हां असली ॻाल्हि बयानु कयो। जे मां तोखां कुझु घुरां त ॾेई सघंदे? तव्हां लाइ त मुंहिंजो सिर बि हाज़िर आहे साईं। रब साईं तुंहिंजो सिर सलामत रखे। तुंहिंजे ईअं अदा हालात जे करे त सिंधु आहे, न त मां कुझु बि न आहे। मां अॼु तोखां कुझु घुरण आई आहियां। मुंहिंजी ज़िंदगी ते तव्हांजो अख़्तियार आहे, तव्हां हुकुम त कयो। मूंखे साहिबा सां शादी करणी पवंदी। चाचा फूकरा दे ख़बर अॼु डेंगलो गॾु कोन अथई? कहिड़ो डेंगलो मुंहिंजो पुटु आहे जो मूंसां गॾु हूंदो? मां चवांव थो ॿीहर उन निभागे जो नालो न वठिजो। मां अॼु तोखां कुझु घुरण आई आहियां। मुंहिंजी ज़िंदगी ते तव्हांजो अख़्तियार आहे, तव्हां हुकुम त कयो। मूंखे साहिबा सां शादी करणी पवंदी। सिंधु, तुंहिंजी घूर में सवे कवर पिया खिड़ा, जीअं काग कढी सवे दीप जली रहिया हुजनि। ॿुधाए छा पई ॾिसी? महेंद्रा, तुंहिंजी अखियुनि जी कतार में पाण खे महसूस करे रही आहियां। जॾहिं आसमान सतरंगी झूमर पाए ज़मीन खे ॾिसंदो आहे त ॿिनि दिलनि जो मेलाप थींदो आहे। महेंद्रा, छो तुंहिंजी रूह जी तारनि मां अहिड़ा लफ़्ज़ पिया निकिरनि, ईअं पियो लॻे तुम साजन ऐं मां कहिड़ी हुजां। सिंधु, वो तोखे ॾिसी तुंहिंजा होश विञाए छॾिया आहिनि। मूंखे ख़बर न आहे त मां छा पियो चवां। प्रीत जी बेख़ुदी में कॾहिं कॾहिं दिल वारा तक़दीर खां बि लफ़्ज़ चुराईंदा आहिनि, जंहिंखे शाम मोहब्बत चइबो आहे। हिकु ॻाल्हि पुछां सिंधु? अॼु राति ठगी आहे। हिकु न पर हज़ार ॻाल्हियूं पुछ महेंद्रा। सच सच ॿुधाए, मूंसां केतिरो नीअ थिए? तोसां गॾु जॾहिं हाड़ जी मुंद में मलीर घुमण वई हुयसि ऐं ककर कारो भार करे थर मथां वसकारो कयो हो, यादि थी महेंद्रा? मां लोई सां तुंहिंजो सिर ढकियो हो। यादि अथव, अॻे वरे जी ॻाल्हि आहे। ऐं उत्तर जी थधी हीर घुली रही हुई। दिल पई चवे त हिकु माॻ बणिजी वञे। प्यार जा पांधेड़ा असां ॿिन्हिनि खे ॾिसी
हुन मुसविर खे यादि कर जीअं असांखे ठाहियो। नेंद्रा, मां एतिरी मोहबत कंदी आहियां तोसां। ऐं को मूंखे तोखां अलॻि करे छॾे थो। पागल हवाउनि खे सॾकंदसि ऐं चवंदसि त उन्हनि खे बर्बाद करे छॾ जीअं मूंखां मुंहिंजो नेंद्रो अलॻि कयो आहे। छा पे सोची नेंद्रा? तुंहिंजी अखियुनि में लुड़क? हिन करे अखियुनि में घुराची आहे छो त अॼु ताईं तव्हां मूंखां कुझु बि न आहे घुरियो। अॼु मूंखे ख़ुशी थी आहे त मुंहिंजी साइण मूंखां कुझु त घुरियो। तुंहिंजे हिकु हिकु लुड़क जी क़ीमत मां अॻिते हली अदा कंदसि। तूं ॼाणी थो हालात केतिरा गंभीर आहिनि। जेकॾहिं तूं ईअं न कंदे त हिकु बेवस न्याणी जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। मुंहिंजे ख़ातिर महिंद्रा, मां ज़िंदगी जूं सभु ख़्वाहिशूं, ख़्वाब, हसरतूं हिकु नारी मथां कुर्बान थो कयां। पोइ तोखे घोट थियण खां अॻु सिंधु जूं वाधायूं हुजनि। तोते सिंधु जी हर उहा न्याणी नाज़ कंदी जेका हक़ बख़्शाइण वेल पंहिंजी ज़ुबान बंदि करे छॾींदी आहे। मां इहो ज़ुल्म कॾहिं थियण न ॾींदुसि। पंहिंजे अंदरि जे अरमाननि खे सीने जी क़बर में दफ़न करे छॾींदुसि। मूंखे फ़ख्रु थींदो पंहिंजे मेंदरे ते। बसि तूं तयारी करे छॾ। चंगन पटाको दिए मुझो साथ, चंगन पटाको दिए मुझो साथ, चंगन पटाको दिए मुझो साथ, चंगन पटाको अरे छा थियो आहे छोरो? ॿई ॾाढा नारा था हणो। चाचा फूकरा दे ख़बर अॼु टेंकलो गॾु कोन अथई? कहिड़ो टेंकलो मुंहिंजो पुटु आहे जो मूंसां गॾु हूंदो? मां चवांव थो ॿीहर उन निभागे जो नालो न वठिजो। पर छो मामा? डेंगलो तो सफ़ा गरीब आहे, गरीब। गरीब वरी छाजो वॾो बदमाश आहे। चाचा जेकॾहिं बदमाश आहे त पोइ पुलिस में ॿधायोसि न। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइ, जेकॾहिं न इहो ॿाहिरि अथई त वॾो ख़तरनाक अथई। पोइ मामा परेशान न थी, असां तोसां गॾु आहियूं, गॾु। पावली आहे तूं, कॾहिं बि पाण खे अकेलो कोन समझजो। फूकणो पाण ई घणो आहे। तव्हां ॾेॾर छा मुंहिंजो सहारो थींदव? चाचा मूंखे हिन मखण सां न गॾु, ॾेॾर हीअ अथई। हा हा ही ॾेॾर आहे त तूं वरी कुम आहीं। हाणे बि ही पाण में मथो हणो या बीही मथो हणो, मुंहिंजी जान छॾियो। प्यारा ही मामो फूकणो आहे या डंग हणण वारो ॾेंबू आहे? अरे डंग किथां हणंदो, ॾंद ई कोन हणंदो। मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि खे अहमियत नथी ॾिनी वञे। ईअं लॻंदो आहे जीअं मां धारी आहियां। वॾेरी सोरठ मुंहिंजी पग में वासीन वेड़ियो आहे। इज़त शान शौक़त ते वॾी ॻाल्हि ॾिनी आहे। अॼु ॻोठ जे साम्हूं मां तव्हांखे ज़मीन लिखी थो ॾियां। अचो, असांखे सुकून घुर्जे, दौलत न। असांखे मोहबत घुर्जे, अना नफ़रत न। चारू
ही छा आहे? बाबा साईं इन बेस्तीअ खां त बहितर हो असांखे गोली हणी पाण मारियो आहे।